खैबर पख्तूनख्वा असेंबली में सेनेट जी 11 सीटुनि लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण खां पोइ वोटनि जी ॻणप जारी। सेनेट जी चूंडुनि लाइ वोटिंग जे वक़्त में 1 कलाक वाध कई वई। पोलिंग जो अमल सुबुह 11 वॻे खां शुरू थियो, जेको 5 वॻे ताईं जारी रहियो। सेनेटर बणजण लाइ 25 उम्मीदवार मैदान में लथल। 145 असेंबली मेंबरनि वोट कास्ट कयो। इलेक्शन लाइ केपी असेंबली जे जिरगे हॉल के इलेक्शन रूम मुक़रर किया वियो। सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम किया विया। मखसूस सीटुनि ते कामयाब 25 मेंबरनि के गवर्नर हलफ खणायो। पंजाब में सेनेट जी 1 सीट ते पोलिंग मुस्लिम लीग नून उम्मीदवार कामयाब। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिब मुस्लिम लीग नून जो हाफिज़ अब्दुल करीम 243 वोट खणी कामयाब थियो। ऑपोजिशन जमायत जे उम्मीदवार अब्दुल सत्तार 99 वोट हासिल किया। 3 वोट रद्द किया विया। बलोचिस्तान जे इलाइक़े संजीदी डेगारी में क़तल औरत ऐं मर्द विच में को अज़वाजी ताल्लुक़ न हो। औरत 5 ॿारनि जी माउ हुई। क़तल थियल मर्द जा बि 4-5 ॿार आहिनि। वाक़े जो वीडियो वायरल थियण खां पहिरियां ई मामले जो नोटिस वठी IG खे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो हुकुम ॾिनो हो। हिन वक़्त ताईं केस में 11 जवाबदारनि खे गिरफ़्तार कियो वियो, जिन में जोड़े खे क़तल करण जी फतवा ॾींदड़ सरदार शेरबाज़ सादज़ई बि शामिल आहे। DSP खे मुअतल कयो वियो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंधिस चवण आहे त केस में जेके बि मुलविस हूंदा उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। कंहिंखे इहो इख्तियार नाहे त कंहिंखे क़तल करे छॾे। हुकूमत वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे रही आहे। बलूचिस्तान हाई कोर्ट जो जोड़े जे क़तल जो नोटिस जुडिशल मजिस्ट्रेट जी निगरानी में मक़तूला जी क़बर कुशाई आला अदलिया एडिशनल चीफ सेक्रेटरी ऐं IG बलूचिस्तान खे सुभाणे तलब करे वरितो। हाई कोर्ट जे हुकुम ते जुडिशल मजिस्ट्रेट जी निगरानी में मक़तूला बानो सदज़ई जी क़बर कुशाई कई वई। गिरफ़्तार जवाबदार सरदार शेरबाज़ खे सख़्त सिक्योरिटी में अदालत में पेश कयो वियो। 1 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तिबी औज़ारनि जी लाइसेंसिंग ऐं रजिस्ट्रेशन जी डिजिटल निज़ाम जो इफ़्तिताह करे छॾियो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त रजिस्ट्रेशन जी डिजिटल निज़ाम लाइ सिहत वारी वज़ीर ऐं संदसि टीम अहम कमु कयो। डिजिटल निज़ाम तहत तिबी औज़ारनि जी रजिस्ट्रेशन जो अमल 20 ॾींहनि में मुकमल थींदो। तिबी औज़ारनि जी लाइसेंसिंग ऐं रजिस्ट्रेशन जो समूरो अमल ऑनलाइन थींदो। अल्हम्दुलिल्लाह कोशिशुनि सां दोस्त मुल्क जो मनसूबो फ़ाल कयो पियो वञे। सिहत जे शोबे जी तरक़ी लाइ मुस्तफ़ा कमाल जूं कोशिशूं वाखाण जोगियूं आहिनि। रीप में क़ाबिल माण्हू मौजूद हुआ जिन खे नज़रअंदाज कयो वियो। रीप जे CEO खे मेरिट जी बुनियाद ते मुक़रर कयो वियो। चीफ ऑफ रॉयल सऊदी नावल फोर्सेस वाइस एडमिरल मोहम्मद बिन अब्दुर्रहमान अल गरैबी खे निशान इम्तियाज़ मिलिट्री ॾियण वारे ऐवान सदर में तक़रीब सदर आसिफ अली ज़रदारी मोहम्मद बिन अब्दुर्रहमान खे निशान इम्तियाज़ मिलिट्री सां नवाज़ियो। तक़रीब में दिफ़ा वारो वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ, सऊदी अरब जो सफ़ीर नवाफ बिन अब्दुल मालिकी ऐं पाक नेवी जो सरबराह एडमिरल नवीद अशरफ बि शरीक। सिंध हुकूमत पारां IEEEP फेयर 2025 लाइ समूरियुनि इम्कानी सहूलतुनि जी फराहमी जो ऐलान। सीनियर सूबाई वज़ीर शरफ जिलेना मेमण जो चवणु आहे त सिंध हुकूमत क़ौमी मईशियत जी तरक़ी लाइ हाकारी क़दमनि जी मुकमल हिमायत करे थी। IEEE फेयर पाकिस्तानी शयुनि खे आलमी मंडियुनि में मुतारिफ़ कराइण जो हिकु बहितरीन प्लेटफॉर्म साबित थींदो। सिंध हुकूमत अहिड़नि क़दमनि ऐं प्लेटफॉर्म्स जी मुकमल हिमायत करे थी जेके क़ौमी मईशियत जी तरक़ी में हाकारी किरदारु अदा कनि था। सिंध में तवनाई जे शोबे में इनक़लाबी क़दम खयां विया आहिनि। मुल्क जी सभ खां सस्ती बिजली नूरियाबाद विंड पावर प्रोजेक्ट मां पैदा कई पई वञे, जेका मुल्की मईशियत लाइ अहम अगभराई आहे। सनतुनि ऐं कारोबारी बिरादरी खे हर मुमकिन सहूलतूं फराहम करण लाइ पुरज़म आहियो। आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो जो सिखर बिराज जो दौरो 16 नंबर गेट मुकमल थियण जो जाइज़ो वरितो ऐं खेसि ब्रीफिंग ॾिनी वई। जाम ख़ान शोरो जो चवणु आहे त सिखर बिराज जा गेट तब्दील थियण सां सिखर बिराज जे 30 साल ताईं उमिरि वधी वेंदी। पहिरें मरहले में सिखर बिराज जे 16 नंबर गेट जी तब्दीली वारो कमु मुकमल थी वियो। CCI फ़ैसिले बाद सूबनि जी रज़ामंदी खां सवाइ को बि केनाल न ठहंदो। सिंध हुकूमत खे हिसे जो पाणी अप्रैल में ॾिनो वञे त बदीन ऐं मीरपुरख़ास में फसल पोखिया वञनि। असांखे पाणी जून में ॾिनो वञे थो। इन वक़्तु घुर्ज वधी वेंदी आहे। दड़ो भरिसां 3 ॾींहं अॻु गुम थी वियल नींगर जो पिञारी केनाल जे रेगुलेटर मां लाश हथ ॻोठ गुल मला मां पुरस्कार नमूने गुम थी वियल शहज़ाद मला जो लाश हथ आयो। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। सिंध हाई कोर्ट जो
ऑफिसरनि ख़िलाफ़ नेब जांच ते सख़्त कावड़ जो इज़हार। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ऑफिसरनि ख़िलाफ़ नेब इंक्वायरी जी ॿुधणी दौरान अदालत नेब जे रवैये ते सख़्त नाराज़गी जो इज़हार कयो। नेब अमलदारनि खे 2 ॾींहनि अंदरि इंक्वायरी सां गॾु समूरा दस्तावेज़ पेश करण जो हुकुम। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त ऑफिसरनि खे मौसूल थियल नोटिस मां लॻे थो त उन्हनि खे हिरासा कयो पियो वञे। नोटिस जी ज़बान अहिड़ी आहे ॼण जवाबदार खे बग़ैर ट्रायल 14 साल जी सज़ा ॿुधाई वई हुजे। सिंधु दरिया में गुडू बैराज वटि पाणी जी सतह में इज़ाफ़ो। ॿोॾि जो ख़तरो। गुडू वटि मथां वेकिरो 2,27,265 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 2,06,943 क्यूसिक रिकॉर्ड। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान गुडू बैराज वटि 18,000 क्यूसिक पाणी जो इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो। कोटरी बैराज जी अपस्ट्रीम में पाणी जो वहिकिरो 1,72,805 ऐं डाउन स्ट्रीम में वहिकिरो 1,36,300 क्यूसिक रिकॉर्ड। कोटरी बैराज इंतज़ामिया मूजिबि ईंदड़ कुझु ॾींहनि में पाणी जे वहिकरनि में इज़ाफ़ो थी सघे थो। गाजी खावड़ भरिसां धामरा वार खे घारो लॻण सबबि सवे एकड़नि ते बीठल सारियालो फसल पाणी हेठि अची वियो। पाणी ॻोठ खॾेड़ में काहे पियो। आपाशी खाते जे वज़ीर जाम खान सोरो धामरा वार खे लॻल घारे जो नोटिस वरितो। ऑफिसरनि ऐं अमले खे घारो बिना देर बंदि करण जी हिदायत। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त धामरा वार खे लॻल घारो बंदि करण जो कमु जारी आहे। आपाशी खाते जो अमलो वाटे वारे हंधि मौजूदु आहे। थुल में ग्रिड स्टेशन भरिसां अनीस माइनर खे 15 फुट जो घारो पवण सबबि पाणी सारियाले फसल में दाख़िल। लखें रुपयनि जो नुक़सान। शेरी ऐं ॻोठाणा घारो बंदि करण में मसरूफ़। आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणनि जो चवणु आहे त घारो आपाशी खाते जी नाअहली सबबि लॻो आहे। सखरन में 2 साल अॻु क़त्ल थियल सरमद उमराणी वाक़े जो राजूड़ी फ़ैसिलो। जवाबदार धुर अतौला चांडियो ते ॾोह साबित थियण ते 1 करोड़ 2 लख रुपया ॾंड मुक़रर। राजूड़ी फ़ैसिलो ॻोठ फरमान चांडियो में रईस वाजिद अली चांडियो जी सरपंची में थियो। फ़ैसिले मूजिबि 2 महीननि में रखियल ॾंड जी रक़म ॾियण बाद धुरियूं केस तां हथ खणंदियूं। पिरियालो भरिसां वॾा माछू जे ॻोठ गुल मोहम्मद खोरखाणी में खोरखाणी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। पीउ पुट समेत 3 ॼणा मारिजी विया। गोली लॻण सबबि आंदल ऐं संदसि पुटु मोहम्मद रमज़ान खोरखाणी मारिजी विया। ॿी धुर जे ज़ख़्मी मोहम्मद अली खोरखाणी अस्पताल में दम ॾिनो। इलाइक़े में ॾहकाउ। कोट लालू भरिसां मंगिया नाके वटि तेज़ रफ़्तार ट्रक दुकान ते काहे पई। 1 ॼणो फोत 1 ज़ख़्मी। हादसे में ॻोठ मिठो खान राजपर वासी जोड़ो राजपर फोत थी वियो। अब्दुल मजीद उमराणी ज़ख़्मी थियो। नवाबशाह अस्पताल मुंतक़िल। बाहू हादसे में घणो शाख में ॿुॾी वियल 2 मासूम भाइरनि जा लाश हथ न अची सघिया। ॿुॾी वियलनि में 6 वरियनि जो राशिद ऐं 7 वरियनि जो अबू बकर खोसर शामिल। घर में कोहरा मतल। बहिराम भरिसां वारे ब्रांच हाकिम शाह रेगुलेटर मां गुज़िरियल ॾींहुं हथायल लाश जी सुञाणप शेदादकोट वासी इरफान खोसे नाले सां थी। फोती जे वालिद ॿुधायो त हू शेदादकोट जे मस्तोई पाड़े जा रहासी आहिनि। संदसि पुट जो ज़हनी तवाज़ुन ठीक न हो।